वक़ाल लहुम खज़नतुहा सलामुन अलैकुम तिबतुम फदखुलूहा खालिदीन। फरमाए जन्नती दरवाजे ते मिलंदा, उते प्रोटोकॉल फरिश्ता ॾींदा। ओ कहिड़ा फरिश्ता? ला यसूनल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युमरून। ओ कंहिं बि मामले में अल्लाह जी नाफ़रमानी न कंदा आहिनि। ही त फरमान बरदार फरिश्ता आहिनि जेका गुनाह सरज़द थींदो ई कोन्हे को। हमदो सना बारी ताला में सॼो ॾींहुं मशगूल हूंदा आहिनि। फरमाए जन्नत जो प्रोटोकॉल हूंदो, जन्नत जो इस्तक़बाल हूंदो, पर इस्तक़बाल केरु कंदा? फरिश्ता। जॾहिं जन्नत जे दरवाज़े ते ईंदा जन्नती फरिश्ता चवंदा वसीक़ल लज़ीना तक़ौ रब्बहुम मिनल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा फुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम खज़नतुहा सलामुन अलैकुम तिबतुम फदखुलूहा खालिदीन। हमदो सना किबरियाई अज़मत वलाई रब करीम के जुगाए जो कुल कायनात जो केलो खालिक मालिक है। बेहद बेहिसाब दुरूद व सलाम आका दो जहां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नामे नामी ज़ात गिरामी थे। जरा प्यार मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मोजिज़ सामीन बिरादरान इस्लाम वाजिब एहतराम दोस्तों बुजुर्गों उलमा इकराम तलबा इज़ाम, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी एक हदीस बयान कयो। इन हदीस गोरी में चैन ॻाल्हियुनि जो ज़िक्र आहे ऐं उन्हनि चइनी अमलनि जी फज़ीलत बयान कई वई आहे ऐं उहे अमल असांजे राति ॾींहुं असांखे दरपेश जेकॾहिं असां इन हिकु हदीस जी अमल कयूं इन्हनि चइनि फज़ीलत भरे अमलनि जी असीं ख़्याल कयूं ऐं इन्हनि ते अमल कयूं तो यकीन करियो तो दुनिया ही आखिरत असांजी संवरजी वञे। बयान ॿुधूं पिया बयान कयूं पर असांजो मिजाज हिकु इहो रहियो आहे। दिलचस्पी असांजी ओसिताईं हूंदी आहे जेसिताईं प्रोग्राम में वेठा आहियूं। जॾहिं असीं उथी वेंदा आहियूं त जीअं हिकु कन खां ॿुधोसीं त ॿिए कन खां निकिरी वियो ऐं असांजी सोच कान रही त इहो चइल छा हो, आलिम छा चयो, हाफ़िज़ छा चयो, बयान करण वारे कहिड़ो बयान कयो, कहिड़ी हदीस हुई। इहो ज़हन में रखी छॾियो ऐं यादि रखो इन ते अमल ख़ाली ॿुधी करे अमल न करणु इहो टाइम जो ज़ाया करणु। अज़ीज़ो अल्लाह ताला जा तव्हां ते केॾा एहसान इकराम आहिनि जो हेतिरी मख़लूक़ ख़ुदा जी असांजे आस पास में केतिरा माण्हू घुमनि पिया फिरनि पिया। के घरनि में वेठा आहिनि त के होटल में, के कचहरियुनि में, के घरनि में सुता पिया आहिनि, कम बि को बि कोन अथनि पर हिन अल्लाह जे घर में तुंहिंजी तौफ़ीक़ कने यकीन करियो त अल्लाह मोहबत हुन सां कंदो आहे जेके पंहिंजे घर घुराईंदो ऐं उहो कामयाबी कामराना जेके अल्लाह पाण छोजो ही असां में इस्तिताअत तौफ़ीक़ ताक़त ई कान्हे का जो ॿ क़दम वसी खणी करे अल्लाह जे घर अचूं पर उन खां दुआ घुरीसूं रब असांजी दुआ क़बूल कई तौफ़ीक़ ॾिनी जो हिदायत तो मुख़्तसर अर्ज़ां कंदुसि। शेख दाऊद साहब जेको असांजो अॼु जो महिमान ख़ुसूसी आहे सभु तशरीफ़ फरमा थी चुका आहिनि तंहिं करे मुख़्तसर अंदाज़ में तव्हांखे सिर्फ़ु इन चइनि फज़ीलत भरे अमल जो ज़िक्र कंदुसि जिन जो पाण करीम सां सम्झनि केॾो ताक़ीद फरमायो या अय्युहन्नास अफ़शुस सलाम वअतिमुत ताम वसिलुल अरहम वसल्लु बिल्लैलि वन्नास नियाम तदखुलुल जन्नत बिसलाम। सैयदुल कौनैन फरमाए उम्मत वारो हिननि चइनि मामलनि जो ख़ासि ख़्यालु रखिजो। इन्हनि चइनि मामलनि ते तव्हां अमल कयो आहे ज़िंदगी तव्हांजी संवरजी वेंदी।
सब खां पहिरीं फरमायो अफ़्शु सलाम। इंसानो सब खां पहिरीं तव्हांखे ताक़ीद थो कयां सलाम हिक ॿिए ते आम कयो। हलंदे भी सलाम कजो, स्वार उतरे भी सलाम कजो, मस्जिद में अचो सलाम कजो, औताक में वञो सलाम कजो, घरनि में वञो सलाम कजो। वल युसल्लिम सगीर अल कबीर। वरी पाण करीमन इज्जत शान बयान कंदे फरमायो सलाम ज़रूर कयो पर नंढे ते फरदा त वॾे ते सलाम करे। इन करे जो इज्जती मामले जो मामलो आका दो जहां फरमाया मेराज जे मौके ते अल्लाह करीम मूंखे मेराज करायो आ। उते मामला कहिड़ा थिया आहिनि, उते भी वॾनि ढाई जो मामलो आ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इज्जतनि में शरफ़नि में फ़ज़ाइल मरातिब में सभिनी खां मथां आला अफ़ज़ल अरफ़ा आहिनि। पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुलाक़ात कई आ, जॾहिं इब्राहिम ख़लीलुल्लाह सां मुलाक़ात कई आ, या हज़रत आदम पूरी कायनात इंसानियत जो अबू आ। हज़रत इब्राहिम नबी करीम जे खानदान जो वॾो आ। हज़रत जिब्रील अमीन फरमाइंदो मोहम्मद करीम ही तुंहिंजो अबू आदम फसल्लिम अलैहि। पाण करीम फरमायो फसल्लम तो फरद सलाम। मूंखे जिब्रील चयो मोहम्मद करीम ही इज्जत जो मामलो आ, ही तुंहिंजो अबू आदम ते तूं सलाम वरा मूं सलाम वरायो आदम अलैहिस्सलातु वस्सलाम वालेकुम सलाम। पुट खुश नसीब तो ते भी सलामती हुजे न बजो तोखे मुबारक हुजन। वरी जिब्रील अमीन जो मौक़ो आयो आ, जिब्रील अमीन ते मुंहिंजी नज़र थी आ, आउं न पियो सुञाणा। जिब्रील अमीन फरमाईंदो आ हज़रत इब्राहिम ते नज़र पवंदे सां इब्राहिम खे सुञाणी तो न। पाण करीम फरमायो त न। हज़रत जिब्रील अमीन फरमाईंदो मोहम्मद करीम ही इब्राहिम ख़लीलुल्लाह तुंहिंजो अबू आ, तुंहिंजे ख़ानदान जो वॾो आ। फसल्लिम अलैहि फसल्लम तो तूं इन ते सलाम वरा मूं सलाम वरायो। हज़रत इब्राहिम सलाम जो जवाब ॾेई करे मूंखे मुबारक ॾेई करे मुंहिंजा पुट तोखे न बुझ मुबारक हुजनि। हिते इज़त जो मामलो आहे। पर जेके भी नबी आया हज़रत यूसुफ नबीउल्लाह, हज़रत इदरीस नबीउल्लाह, हज़रत मूसा कलीमुल्लाह, जेके भी नंढा आहिनि त उम्र में वॾा पर मर्तबे शान जो मामलो आहे। पाण करीम जीअं मूं ते नज़र पवंदी वई मूं ते सलाम कंदा विया। पर जॾहिं मूं पंहिंजनि वॾनि खे ॾिठो आहे त जिब्रील चयो तूं पहिरीं सलाम कर छो जो तुंहिंजा वॾा हिते भी इज्जत ही मक़ाम आयो आहे। तंहिं करे अज़ीज़ो तव्हां कहिड़ी बि डिग्री ते पहुची वञो, तव्हां आला थी वञो दुनिया जे मामलात में, वॾा सियासी लीडर छो न थी वञो, वज़ीर छो न थी वञो, मुशीर छो न थी वञो, इज्जत तव्हांजी वॾी छो न थी वञे। पर यादि रखिजो अबे जी इज्जत, अम्मा जी इज्जत, ॾाॾे जी इज्जत, नाने जी इज्जत, उस्ताद जी इज्जत, जेको तव्हां खां मथां आहे तव्हां ते इज्जत लाज़मी आहे। तंहिं करे छो जो पाण करीम सल्लल्लाहु असांखे सम्झाए असां में थोरो कंहिंको मथे थी वेंदो आहे पंहिंज पाण ॻाल्हाई छा कुझु कोन्हे असीं असां सभु वॾनि जे करे। ऑफिसर त थी वियो पर ग़रीब समाज जो तुंहिंजो पीउ न हुजे त तूं पुट किथां ॾाढो तुंहिंजो कमज़ोर आहे लठंदे पियो हुजे तुंहिंखे सुञाणी बि कोन थो उनखे तिरनि लाइ तयारु कोन्हे, हथ वठी करे उनजी दुआ वठण लाइ तयारु कोन्हे। तूं छा ई जे ॾाढो तुंहिंजो न हुजे हा, तुंहिंजो पीउ न हुजे हा, पीउ न हुजे हा त तूं न हुजे हा। अॼु नाने खे तूं कुझु सम्झी को नानो न हुजे हा, तुंहिंजी अम्मा न हुजे हा, तुंहिंजी अम्मा न हुजे हा त तूं किथां थी। तॾहिं पाण करीम फरमायो फल युसल्लिम सगीर अल कबीर। ही भी सबक मिली विया पाण करीम जी तरफां। यादि रखिजो ईमान वारो पाण करीम फरमायो नंढड़े ते हक़ात सलाम वॾड़े ते कराए। फल युसल्लिम राकिब अल माशी। सुआर खे हुक्म त जेको हलंदड़ आहे उन जे मथां सलाम करे। सुआर सलाम हलंदड़नि ते करे ऐं जेको हले पियो थो वेठलनि ते सलाम करे। फल युसल्लिम अल कलील कलील कसीर। उन नंढे घटि जथे वारा सो घणनि ते सलाम करे हुकुम थी। सलाम 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 घर में वञूं तॾहिं सलाम कयूं, उताक में वञूं सलाम कयूं, ओ भी मस्जिद में अची सलाम कयूं, निमाज़ी खे सलाम करणो आहे। पर निमाज़ी वालेकुम सलाम कोन कंदो। हदीस में अचे थो हथ बदलो से इशारो हथ जोड़ी करे माना सलाम ॾिजो। छो त सलाम तोहफ़ो, सलाम गिफ्ट।
हजरत आदम अलैहिस्सलाम के अल्लाह ताला जने पैदा कयो जिनमें सात आदम अलैहिस्सलाम निचे 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 अल्हम्दुलिल्लाह जवाब में यरहमकल्लाह फरमाए आदम तो अलैहिस्सलाम का मलाइका वालेकुम सलाम व रहमतुल्लाह अल्लाह करीम फरमाया आदम ही तुझो सलाम व ज़ुर्रियत ही तुझे औलाद जो सलाम छो तो सलाम तक तो हुआ सलाम तक गिफ्ट पाण करीम फरमायो ब माण्हू हिक में नथा ॻाल्हाइनि नेकिन में गोय हो खणी वियो जे पहिरीं सलाम चौथ सलाम दूर दूर कंदो आ सलाम नफ़रतूं खत्म कंदो आ सलाम त मोहब्बत पैदा कंदो आ ते करे पाण करी दुनिया में सलाम हिक ॿिए ते कंदा कयो अल्लाह ताला एॾो मेहरबान आ जो जन्नत में भी तव्हांखे पहिरियों तोहफ़ो सलाम ॾिनो वसीक़ल लज़ीन तक़ौ रब्बहुम मिनल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम ख़ज़नतुहा सलाम अलैकुम तिबतुम फदखुलूहा खालिदीन फरमाए जन्नती दरवाजे ते मिलंदा उते प्रोटोकॉल फरिश्ता ॾींदा ओ कहिड़ा फरिश्ता ला यसून अल्लाह मा अमरहुम व यफअलून मा युमरून ओ कंहिं बि मामले में अल्लाह जी नाफरमानी न कंदा आहिनि ही त फरमान बरदार फरिश्ता आहिनि जेका गुनाह सरदर थींदो ई कोन्हे को हमदो सना बारी ताला में सॼो ॾींहुं मशगूल हूंदा आहिनि फरमाए जन्नत जो प्रोटोकॉल होंदो जन्नत जो इस्तक़बाल होंदो पर इस्तक़बाल केर कंदा फरिश्ता जॾहिं जन्नत जे दरवाजे ते ईंदा जन्नती फरिश्ता चवंदा वसीक़ल लज़ीन तक़ौ रब्बहुम मिनल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिबतुम फदखुलूहा खालिदीन तव्हांखे सलामती हुजे ओ जन्नती अचो जन्नत में दाख़िल सुभान अल्लाह सलामुन कौलन मिन रब्बिर रहीम फरमाए सूरह यासीन में अल्लाह तबारक व तआला के तरफा में सलाम जो तोहफो मिलंदो जन्नत में सलामुन कौलन मिन रब्बिर रहीम जेकर अज़ीज़ो जॾहिं बि हुजो सलाम कंदा कयो ईंदे वेंदे सलाम कंदा कयो घरनि में सलाम कंदा कयो स्कूलनि में ॾिसी सलाम कंदा आहियूं कॉलेजनि मां बि सलाम कंदा आहियूं ॿियनि इलाइक़नि में सलाम कंदा आहियूं न सलाम कंदा आहियूं त पंहिंजे घर वारनि ते न कंदा आहियूं या त वॾे में वॾी ग़लती सलाम करे अरे सलाम जी माना समझो छा पराए औरत जी ॻाल्हि कोन थो पर सलाम पंहिंजे घर वारनि ते कंदा अम्मा ते सलाम कयो अदी ते सलाम कयो घर वारे ते सलाम कयो सलाम सही पाण कई समझी सुन्नत सां पाण करीम घर वेंदा सलाम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू पाण करीम फरमायो जंहिं सलाम कयो अल्लाह ताला उनखे 30 नेकियूं अता कयूं वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू जंहिं जवाब न तंहिंखे बि 30 नेकियूं माना में फरमाई सलाम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह तव्हांजे मथां सलामती हुजे तव्हांजे मथां अल्लाह जो रहमतूं हुजनि तव्हांजे मथां अल्लाह जो बरकतूं हुजनि अहिड़ी दुआ ॿियो केरु ॾींदो सवाइ सजण अज़ीज़ो तव्हां सलाम कयो सलाम में तव्हांखे जवाब मिलियो तव्हां मेहनत घटि कई आहे मज़दूरी वॾी मिली वई आहे सलाम मोहब्बत सां कयो पेश प्यार सां थी वियो गुफ़्तगू जो अंदाज़ बि सलाम सां थी वियो ऐं गुफ़्तगू जो मौज़ू बि सुहिणो मिली वियो पर जे सलाम न कयो यकीन करियो तव्हां ते नाराज़ आहे सो बि ग़लति भले केॾा बि हिकु सलाम साईं सलाम करण वारे सलाम कयो जवाब ॾियण वारे जवाब न ॾिनो पाण फरमायो सलाम करण वारो नेकियूं कमाए वियो न जवाब ॾियण वारो नेकियुनि खां महरूम रहिजी केॾी बि दुश्मनी नफ़रत हुजनि सलाम कयो ऐं सलाम जो जवाब ॾियो हुकुम पैगंबर पहिरियों अफ़सोस सलाम आम कयो ॿियो कहिड़ो अमल अफ़सोस सलाम व अतिम ताम पाण करीम फरमायो त ॿियो तव्हां लाइ इहो आहे उम्मत वारो अतिम ताम मिस्कीननि खे यतीमनि खे ग़रीबनि खे ताम खाराईंदा कंहिंखे बुखियो न छॾींदा कयो महिमान अचे त उनजी तवज़ा कंदा कयो इहो तव्हां ते लाज़मी आहे छो जो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे वॾे में वॾी सुन्नतुनि मां इहो साबित थियो आहे पाण करीम बड़ा महिमान
वातिम हाल सारो जहिड़ो तव्हांजो हाल आहे तव्हां ताम खाराईंदा कयो खाधो खाराईंदा कयो मानी खाराईंदा कयो बुखाइल जो पेट भराईंदा कयो करे पाण करीमन फरमायो अफज़ल सदक़त अन तुशबह कबिदन जाया सब खां वॾे में वॾो सदको ऐं ख़ैर इहो आहे जो पेट बुखाइल खे ढो कराए माशाअल्लाह सूरत हर में अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि माण्हुनि जी फज़िल बयान करे फरमायो युतीमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा इन्नमा नुतिमुकुम लिवजहिल्लाहि ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा इन्ना नखाफु मिन रब्बिना यौमन नबूसन कमतरीरा फवक़ाहुमुल्लाहु शर्र ज़ालिकल यौम व लक़ाहुम नज़रतन व सुरूरा मुझे अल्लाह फरमाए सूरत दहर में वयुतीमून अत्ताम अला हुब्बिही मूंखे सभ खां वधीक बाना ॾाढा पसंदीदा हूंदा आहिनि जेके मोहब्बत सां प्यार सां उल्फत सां ग़रीबनि मिस्कीननि खे खाधो खाराईंदा आहिनि इन्नमा नुतिमुकुम लिवजहिल्लाहि ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा जॾहिं खाराइनि था चवनि था असीं तव्हां खां न को वोट जी लालच आहे न को नोट जी लालच आहे न असांजो नालो निकिरे न रियाज़दारी निकिरे असीं इहो था चऊं अल्लाह सां राज़ी थी वञे उन ॾींहं ते अल्लाह ताला असां ते महिरबानी फरमाए जेको सख़्तु दिहाड़ो मशर जे मैदान में हूंदो फरमाए वलक़ाहुम नज़रतन व सुरूरा व जज़ाअन बिमा सबरू जन्नतन व हरी दुखे ॾींहं ते अल्लाह ताला इनके सुरूर नसीब कंदो इन करे जो दुनिया में हुननि बग़ैर रियाकारी जे अल्लाह जे ख़ालिस मोहब्बत ख़ातिर मिस्कीन यतीमन जो ख़्याल माशाअल्लाह असां दे ग्रोथ जमात वाला जी से यो बात खैर खैरा के खिलाफ खैर के खिलाफ खैरात तक करवा सखीद अल्लाह के हबीबुल्लाह सखीद अल्लाह के महबूब सुभान अल्लाह कंजूस का अल्लाह नफरत तो करे सखी सा मोहब्बत तो करे असाजी जमायत हर नेकी में अक्सर ते वधना ताके कहे जेवा जमायत अजीज जेका है सो सदके खैर के खिलाफ असा जो ना सदको खैर कयो पर जाया असा दानी खैर खाइदा कयो अदली खैरात लिखी दो कावश अखबार में इब्रत अखबार में जंग अखबार में नवाए वक़्त में बाबो फोत थी विया उन मानी तंग दावत अॻे वक़्त में मुंहिंजो कार्ड छपंदा हुआ शादियुनि जा हाणे ख़ैरात जा कार्ड पिया छपनि इहो ॾेखारे मुंहिंजा साईं इहा रियाकारी आहे इहो अल्लाह वटि क़ाबिल क़बूल न आहे असीं था चऊं जेको इहो तव्हां 100 जेको लाहे करे माण्हुनि खे दावत था कयो अमीर जी हिकड़े पासे निशस्त लगी पिया गरीब हले भटले हिकड़े पासे पाए जिनके कुर्सिन ते विहारे इज्जत सां खराणो तिनके ता पत्ते निकरा तो विहारे तंदन ते हडो भदले करे भाजो जिन अमीरन के खैरात डेरी का इनके कुर्सिन ते विहारे आराम वाले इज्जत सां प्रोटोकॉल सां बखारायो या खैरात जी मजाक पिया कयो इनके खैरात कोन जेबो खैरात जो अमीर सां ताल्लुक न आहे दावत अमीर खाई सघे खैरात सां ताल्लुक हे आलिम वेठा पुछो वडेरो साहब खैरात पियो खाए अमीर साहब खैरात पियो खाए वजीर खैरात पियो खाए मुशीर खैरात पियो खाए डॉक्टर खैरात पियो खाए वकील खैरात पियो खाए जज खैरात पियो खाए मौजूद मौली सॼो ॾींहुं पियो खाए सुन खैरात पियो खाए माण्हू मरी वञे छल मौली जो ठहो थी वियो सत जुमा अॻी ठवनि में वरी बि हिनखे ठाहींदा वञो और ॿियो जेको बुखियो आहे हुनखे असां अॻी ठहूं हितां प्रोग्राम करे हिनर खाई पी आयो अल्हम्दुलिल्लाह वरी वरी खाईंदा दिया असांजो मौलवी तो हुए जेको आहे तो ये समझो ॾह आखिरी के में खारायो उनखे जेको वीचारो मिस्कीन बुखियो आहे वॾेरो तो उहो ई खाए पियो अमीर उहो ई खाए पियो वज़ीर उहो ई खाए पियो डॉक्टर उहो ई खाए पियो वकील उहो ई खाए पियो अॼु बि खैरात जे करे उनखे सुहिणे अंदाज़ में बहितरीन खाधा उनखे खारायो ऐं मिस्कीन खे हॾो भतो ॾेई करे ठेका ॾेई छॾियो अल्लाह वटि जवाब ॾियणो अथव इहा रियाकारी आहे खैरात कान्हे खैरात ॻाल्हि जी मज़ाक कुरान जाते फरमाए बाकायदे निशान है युतीमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीना कुछ तो कुरान समझता
मिस्कीना व यतीमा व असीरा। फरमाई खैरात में हक मिस्कीन जो, यतीम जो, कैदी जो, बेवा जो, अंधे जो, मंडे जो, मजूर जो, उन्हें गरीब जो जेके कुछ मिले कोने को खैरात उन जो हक आ उनके खैरात का महरूम करे छॾियोसीं। खैरात में वरी उनके खाराईसूं जंहिंजो हक असां इन खैरात जी चूं त इहा खैरात न कयो, पंहिंजा पैसा न ॿोड़ियो, नुक़सान न कयो। सौदे लाहे करे अमीरन के खाराए छॾियूं, जंहिंमें अमीर आसूदा भी खाई विया। यकीन करियो इहो सौदे जी जगह ते जेकर तूं हिकु या ॿ बोरी के मिस्कीन के बेवा के रन ज़ाल खे वठी ॾींहुं जंहिंजा बच्चा खाईंदा तोखे दुआ कनि हा, हू सौदे में रियाकारी अची वई आहे। पाण करीमन फरमायो मूंखे उम्मत मां खौफ आहे, शिरकुल असगर कंदा, शिरकुल अकबर न पर शिरकुल असगर। पुछो या रसूल अल्लाह शिरक अकबर जी त ख़बर आहे पर शिरक असगर छा आहे? पाण करीमन फरमायो त अमाल में रियाकारी आहे, शिरक असगर। नमाज पढ़ो तो माण्हू मूंखे निमाज़ी चवनि, हज कया मूंखे हाजी साहब छा। घणा माण्हू हज करे ईंदा आहिनि त रुखो नापी नहीं पाईंदो, हाजी साहब हज ख़ुशि मूंखे हाजी छा हज कयां, इन मक़सद लाइ तो हज कयो हो त माण्हू मूंखे हाजी चवनि। निमाज़ी घणा माण्हू निमाज़ पढ़ंदा पर लिखाए सघो निमाज़ पढ़ंदा नियत जेकर अथसि लिखा जी यकीन करे निमाज़ क़ाबिल क़बूल आहे। हज कयो देखा न हुजे, रोज़ा रखो देखा न हुजे, निमाज़ पढ़ो देखा न कयो, खैरात कयो ईअं न चओ त माण्हू मूंखे सखी चवनि या लालच हुजे काउंसलर जी मूंखे सीट ते बीहणो आहे, एमएलए एमपी जी सीट ते बीहणो आहे, पोइ 12 महीने में वॾी खैरात करणी आहे ताकि माण्हू चवंदो साहब वॾो ख़ैर थियण वारो आहे, वज़ारत खां पोइ मूंखे इलाही कुझु ॾींदो। तंहिं करे रियाकारी न कयो, रियाकारी खां बचो। तसद्दक़ इक़बाल ला तालम शिमालहु मा तुनफिक़ यमीनुहु, तसद्दक़ ला तालम शिमालहु मा तुनफिक़ यमीनुहु। पाण करीम फरमायो क़यामत जे ॾींहं ते 7 खुशनसीबन में ओ भी खुशनसीब हूंदो जेको खैर खैरात करण वारो साॼे सां ॾे त खाॿो न ॾिसे, खाॿे सां ॾे त साॼो न ॾिसे। अंधेरी रात में इबादत करण वारो, अंधेरी रात में खैरो खैरात करण वारो, न वठण के शर्मसारी थिए, न ॾियण वारे के रियाकारी पैदा थिए। खैर बेशक कयो, खैरातूं कयो, सदका कयो, सदको त वॾो हुक्म आहे, खैर कजो त हुक्म आहे, ज़कात माल मां न कयो त माल ही पाक नथो थिए, तोखे त हुक्म नबी करीम जो मञणो आहे। यकीन करिया कोई इनकारी कोन्हे को, पर चवंदा खैर कयो, खैरात कयो, सदको ॾियो, पर सदका ऐं खैरातूं विञायो उनके फायदे। अजीजो वञो अस्पतालन में, वञो अस्पताल में जेब पंहिंजा खीसा पैसनि जी रक़म सां भरे वञो। अहिड़ा बीमार पिया आहिनि, अहिड़ा जॾड़ा पिया जिन खे सुई इंजेक्शन जा पैसा न आहिनि, जिन खे टेबलेट वाहिगे दौर में नथी वठी सघे, जेको माण्हू वॾो इलाज नथो कराए सघे, ऑपरेशन जे करे मरीज़ तड़पनि पिया, वञी डॉक्टर सां ॻाल्हा, ख़ामोशी सां सुकून सां फी अदा कर, उन मिस्कीन जो इलाज भी कराए कर। ही इलाज न उठी वियो कमा अहयन्नास जमीआ, अल्लाह ताला इन बीमार खे शफ़ा ॾेई छॾी आहे, इनके जिंदगी बे दफ़ो मिली वई आहे, गोया तो पूरी कायनात के जिंदा करे एड़ा खैर कयो न बाकी दिखा जला कार्ड छप मान वाह वाह करा जला वाह वाह का बचो। माशर के मैदान में ईंदा सखी दो, आलिम दो, कारी दो, मुकर्रर दो, इनके सभनी के अमाल दे वापस छड़ा सदा मिलन पूछो तो बदो सखी की सखी हो पर पंज नाले कढान न कयो, इनके नालो मिली वियो, वॾो मुकर्रर हो, इन बयान कयो खौफ खुदा ॼाण न पंज नाले कढाण जे लाइ इनके नालो मिली वियो, दुनिया में मिली वियो, आखिरत में अज़ाब चार पियो थे। अज़ीज़ो कम हर हो कयो जंहिंमें रियाकारी न हुजे, अल्लाह ख़ातिर हर कम कयो, इहो ॿियो अमल टियों अमल कयो। वसल्लल्लाहु वसल्लु बिल्लैल वन्नास नियाम, सैयदुल कौनैन फरमायो मिट्टियों माटियों पाण में जोड़ींदा कयो, रिश्तेदारियूं पाण में ॻंढींदा कयो, रिश्तेदारनि जी हिक में इज़त कंदा कयो, जेकॾहिं इज़त रिश्तेदारनि में न कयो मिट्टियों माटियूं तव्हां टोड़े छॾियूं, अल्लाह तव्हां खां नाराज़।
फरमाया पाक करीम अल्लाह सुभान व तआला रहम के बनायो रिश्तेदारी के मिट्टी माटी के तस्वीर नींदो रब करीम जे अर्श के चमड़ी पौंदिया मिट्टी माटी अल्लाह तो मुझे पैदा तो कयो पर ही मुझे तोड़े छड़ीना रब करीम फरमाया जे तोके तोड़ो ते के आऊं तोड़ी न जे तोके जोड़ो उन के अजी तो मिट्टी माटी ने ख्याल कयो चाचे जो अदब करवा मामा जो भी अदब करवा रिश्तेदार जो अदब करवा अब्बे जी रिश्तेदारी जो भी हया कयो अम्मा जी रिश्तेदारी भी हया कयो यो तो दे फर्ज वाजिब तेरे पाक करीम फरमायो सहरवा बराबर पी जे कसन बाबी जे पी हुंदवा इज्जत मां के सहरे जी इज्जत कयो ऐ सस इयो हुंदी आ जे मां जी इज्जत कयो उन जी इज्जत कयो छो जो कोई लफ्ज जिगरा हुन पे जिगर जो टुकड़ो कटे करे तो जे अमानतों जे हवाले कया हाने तू उन जी भी सस जी मां वांगी इज्जत कजा सहरे जी पी वांगी असा वट वरी सहरो सस सब गांव दी बेचारा कमजोर शादी करे फने खानी सजी उन ते दी हले छो तो लगे तबाह कई हरा बदबख्त कम वक्त दारू घर वाली के मारे कुत्ते प्रेशर लाइव करे तेरे माइट का के मान वठी देख ले हुजी दा न हो जो प्रेशर अच्छा करे चाहे न्याय होई ई जालिम इरगम मान जो इंतजार करन के सदा हिते अल्लाह दे तो आखिरत मामूली गाले ने करे रिश्तेदारी टूटी हुई साजी ईदों जो ने खुशिन जा जहारा चन बाहर सालन जा साल एक वेला कोन गए सबब के दवाई ने मारन जे करे पान में बिया होने जे बारे के थपई उन के थपई बाहर अच्छू जाड़ियों पंज वक्त निमाजी रोज़ो छन्नु कोने को निमाजी सुन्नतों मुँह में मुँह इलाही मामले ठा जेके टच तो कोन पड़न हाल के आए जो साल जा साल बाहर पाण में ॻाल्हाइन कोन्हा ॿुधाए त इबादत करे कम चाहे ॿार पाण में कांठनी भरी वने खणी आयो गाड़ी भरी वने खणी आयो बने मां जेड़ो शुरू जो 6 बजे भरी भरी खई तो सा गालाण बंदा टेटे में ना गालाण बंद मामूली गालंदा वडो छड़ो बना हालांकि पाण करे मन फराज जेको चाहे तो उम्र नजी तराज हुजे उम्र बड़ी हुजे रिज़्क में वसाद खुशाद के अचे त मिटियो माइट तो असानी कैफियत चाहे असांजे रोज़ी मां बरकत निकरी वई मोहब्बत ना है असा में रोज़ी मां बरकत निकरी वई उम्रियों घट भी वनन मानो जल्दी मरदा था वनन बी उम्र घट भी है बीमारी सा उम्र त आहे पर बीमार चंदो खट देबा उम्र केड़े कम जी जेकरे पास हमें चाहो था तो उम्र तारी बनी हुजे रिज़्क में बरकत हुजे मां पी जी खिदमत कयो आई बियो तमा पाण में मिटिन माइट जो अदब कयो वो तो कामयाबी कामरा रहे हो तो नाकामी नामरा रहे हो अल्लाह अकबर पाण करीम फरमायो टिन ॾींहनि ते कावड़ रखंदा बाद में कावड़ ईमान वारो न रखी अजीज़ो तव्हांजो कावड़ तव्हांजे ईमान के तव्हांजे निमाज़ुनि के तव्हांजे रोज़नि के ज़कातुनि के ख़ैरातुनि के खई करे सारे करे तलब करे छॾी 100 साल की जिंदगी तुझी सारी वैरान थी वही 100 साल की बाद तुझू खत्म थी वयूं जरे तुझी पहचान अदालत क़ुराबत मां नफ़रत वञने पाण करीम फरमायो एक पैदा मोहब्बत कंदा कयो प्यार सां पेश ईंदा कयो नफ़रत न कंदा कयो मामूली ॻाल्हियुनि के दरगुज़र कंदा कयो उन जी काई हैसियत न आहे मिटी माइटी जे करे मिट्टी माइटू जोड़ियो अलीरो सब खां वधीक तकलीफ़ थींदी आहे तव्हांजे जोड़ न हुअण जे करे तव्हांजे भाइरनि जे टुटण जे करे तव्हांजे भेनरुनि खां जुदा थियण जे करे सब खां वधीक सदमो पहुचंदो आहे सो अबी अम्मा खे सदी हर टाइम तो तुझी ख्वाहिश होंदी आहे मुंहिंजा बच्चा गॾु रहनि शादियुनि में भी गॾु हुजनि ख़ुशियुनि में भी गॾु हुजनि ईदुनि में भी गॾु हुजनि हिकु अङण ते गॾु वेहनि ऐं माउ पीउ ॾिसी करे ख़ुशि थियूं पर बदनसीबी थींदी आहे हिननि भाइरनि ॿिन्ही जे इख़्तिलाफ़ जे करे अम्मा भी सदमे में आहे त अब्बा भी सदमे में आहे ॿुधायो जे माउ पीउ खे नाराज़ कयो उनजी क़यामत में कोई हिसो ई न
वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। मुझे रब फैसलो करे छॾियो आहे, फरमायो क़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु। मोहम्मद करीम उम्मत के बुधा बुधा तुझे रब फैसलो करे छॾियो आहे, अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु। मुखां सवा ॿिए जी इबादत न कजो, व बिल वालिदैनि इहसाना। मुझे इबादत में कंहिंखे शरीक न कंदो, ॿियो त पंहिंजे माउ पीउ सां एहसान कंदो। जेकर तव्हां तौहीद फर्ज़ कयो पर जे माउ पीउ जा नाफ़रमान आहियो तॾहिं बि कामयाबी कामरान न। अल्लाह फैसलो करे छॾियो आहे, हाणे माउ पीउ खे न रंजा, कुछ तकलीफ़ूं ज़रूर बर्दाश्त कर, भाउ खे तूं माफ़ करे छॾ, छो जो मुंहिंजी माउ ऐं पीउ ॾुखारा आहिनि, इन जे करे मूं भाउ खे माफ़ कयो। शाबाश वारी भेनरुनि खे वीचारनि खे जिन जा माल खाई वियासीं, मिल्कत खाई वियासीं, ज़मीनूं खाई वियासीं, हिसा खाई वियासीं, प्रॉपर्टियूं खाई वियासीं, तॾहिं बि भाइरनि सां हिकु जहिड़ियूं वीचारियूं अची कोशिशि कनि को भाउ खिली ॻाल्हाए। ऐं हुनजो घर वारी दूधा पटे वेठियूं भुलिजी वीचारी भेण खे भाउ जे घर भाॼायूं निहारियूं, केॾी महिल थी वञे को खणी खणी भाउ ॾेसि त कुझु कोन थो, का घर मां त खणी कान वेंदी। पीउ मिल्कत खां महरूम करे वियो, ज़मीनूं पुटनि जे नाले ते, बैंक बैलेंस पुटनि जे नाले ते, वरी सॾ करे बदनसीबी असां में आहे। वॾड़ा थोरो सोची खुदारा बणणो आहे पाण खे, पीअर सोचीन जिन खे अल्लाह ताला न्याणियूं ॾिनियूं पुट आहिनि। मरण जो टाइम हूंदो क़रीब ॾिसो, हाणे वेच में मरण जी बीमारी छॾे कान थी, हिकिड़ी बीमारी छॾे थी, शुगर बाहे, ब्लड प्रेशर पे, बुखार टुटे कोन थो, पेट में थो केॾे त मरणो आहे। पोइ वरी हिकिड़ो आख़िरी माना जनम जो सर्टिफिकेट वठी पोइ ईंदो, पोइ थले ते गॾु कंदो पुटनि खे धीअरनि खे, अबा फिलाणी बचे फिलाणी जे थले ते पुट बची विया, अबा ॾे ख़बर तो घुरायो आहे। पोइ धीअरनि खे चवंदा मां मूंखे ख़बर न आहे त बीमारी मूंखे अहिड़ो वरितो आहे, अलाए मूंखे ज़िंदगी मिले न मिले। हाणे ॻाल्हि ॿुधो, ही जेको तुंहिंजा भाइर बीठा आहिनि न, अमा जेका हीअ ज़मीन मुंहिंजी आहे, ॿाहिरि लाइ सुठो कोन घुरंदियूं न। हाणे न्याणी बाहि सां घुरंदियूं, हेॾा थोॾा पटे भाइर बाबू त मन वारो आहे, पर मरी त तुंहिंजी ख़बर वठो। जेकर जो इनकार करन तॾहिं बि मारजन, जॾहिं इकरार जो करन तॾहिं बि मार। इहो पीउ सोचे कंदो, कॾहिं पीउ चयो पुटनि खे त भाउ ही एकड़ हिन 4 एकड़ हिन भेण खे, 5 एकड़ हिन भेण खे, हिन जो हिसो हो, ही जेको मथो हिसो आहे खे थो ॾियां, ही मिल्कत हिन खे थो ॾियां, ही बैंक बैलेंस हिन खे थो ॾियां। तोखे एतिराज़ करे करे पुटनि खे मरे कोन ॾींदो, न्याणियुनि खे चवंदा मां एतिराज़ त कोन थो, पोइ छा वीचारियूं कयूं। पोइ चुप करे पुछंदो भाई मुंहिंजी धीअरूं कहिड़ी फरमा बता, अबा भेण जी पारत अथव, हाणे खाता तव्हां मूंखां लिखी वठी छॾियो। ऐं ही निभागा वरी साल में भी भेणनि खे को अन्न जो कटो कोन ॾींदा। इहो यकीनन पीउ जहन्नम जो सॾींदो ॾींहुं पोइ क़बर में घिरे पियो, उते बाह भरे पई, क़यामत में जेको थींदो थो न आहे। कॾहिं बि महरूम न कयो औलाद खे मिल्कतुनि खां। इन्हनि हाञनि हूंदे बि भेनरूं दंदियूं को खिली ॿाहिरि ॻाल्हाइनि, ऐं असां बग़ैर कंहिं कसूर जे भेनरुनि ते बि कावड़िया वेठा आहियूं त भाइरनि ते बि कावड़िया वेठा आहियूं। ईअं न कयो, माइटनि खे न रंजायो, माइटनि खे जंहिं रंजायो उहो तबाही बर्बाद थी वेंदो। तव्हांजे छेड़े जे करे तव्हांजा माउ पीउ ॾाढा ॾुख आहिनि, ॾुख इन शीशे जी दिलि न ॾिठो। कुरान तो फरमाया ला तकुल लहुमा उफ़ वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा वग़फिर लहुमा जनाह ज़ुल्ल मिन अर्रहमति वक़ुर रब्बि इरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। इंसानो याद रखजो मोहम्मद करीम कुरान जी आयतूं पढ़ी पढ़ी करे ॿुधाईंदो उम्मत वारनि खे, उम्मत वारो वला तकुल लहुमा उफ़ वला तनहरहुमा। मुंहिंजे रब जो फ़ैसिलो थियल आहे त माउ पीउ खे उफ़ उफ़ तक न चइजां, वला तनहरहुमा झिनक में न ॾिजां।
वकुल्लहुमा कौलन करीमा तो मुंह में कुछ विझी न ॻाल्हाए जा मोट कवड़ विझी न ॻाल्हाए जा अखियुनि में जेको तेजी करे न ॻाल्हाए जा माई पीउ सां ॻाल्हाइजी कंध तुंहिंजो झुकियल हुजे तुंहिंजूं नज़रूं झुकियल हुजनि तुंहिंजा कुल्हा बि झुकियल हुजनि ईअं तोखे महसूस थिए त वॾी ताक़तवर शइ मुंहिंजे मथां बीठी आहे पूरी दुनिया जे इंसाननि खां